अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ इसमें भलीकार माया गजाला आबड़ो। ऐ नाज़रीन आऊं आया अली रज़ा मंगी नज़र अचूं था वक्त आएं जी ख़ास ख़बरुन ते। सिंध में पानी की सूरत हाल ऐं ॿियनि मामलनि ते बहस। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध में पानी की खोट सबब सूरत हाल इंतहाई ख़राब थी वई आहे। सिंध असेंबली में पानी मामले ते फ़र्क़ु ॾिठो त दिली सदमो पहुतो। विरहाङे खां अॻु पानी जी विर्छ ते कॾहिं बि झेड़ो न थियो। सिंधरी सरज़मीन सदाईं सरसब्ज़ ऐं शादाब रही आहे। कोरोना वायरस सबब पोल्ट्री सनत सख्त मुतासिर थी, जंहिं करे कुकड़ जे गोश्त जो अघु वधियो आहे। सनतुनि लाइ पैकेज ॾिनो हो, जंहिंजा बहितर नतीजा साम्हूं आया। तामीराती सनत में ईंदड़ वधीक वाधारो थींदो। नाणे जी मटासटा सां गिरोथ मज़बूत थी आहे। इलेक्ट्रॉनिक वोटिंग लाइ क़दम खणी रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी प्रेस कॉन्फ्रेंस। क़ौमी असेंबली जो कोरम पूरो न हुजण सबब इजलास मुलतवी। अहम मामलनि ते बहस न थी सघियो। वफ़ाक़ी वज़ीर फ़हमीदा मिर्ज़ा जो चवणो त सिंध हुकूमत छो सूबे अंदरि पानी जी बराबरि विर्छ न पई करे। मूं क़ौमी असेंबली में लिंक कैनाल्स खे पानी ॾियण वारो मामिलो उथारियो आहे। सिंध खे रुगो 3 खां 400 क्यूसेक पानी ॾिनो पियो वञे। ठटो, बदीन, टंडेल हयार ऐं मीरपुर ख़ास में पानी जो सख़्त बहरान आहे। सिंध हुकूमत मां असांखे का उमेद नाहे। सिंध जा 14 सालनि जी हुक्मरानी हिकु सिलेक्टेड हुकूमत वटि आहे। अॼु ऑर्डिनेंस जे मामले ते इजलास नाहे थियो। अपोज़िशन त उन ते इतफ़ाक़ कयो हो। हैदराबाद में अखियुनि जो माहिर डॉक्टर निसार मेमण ऐं रोहिड़ी कैनाल जो सुप्रींटेंडेंट इंजीनियर शुएब समो कोरोना विघे फौत थी विया। हैदराबाद में कोरोना जा वधीक 73 नवां केस ज़ाहिर। फाल केसिस जो अंग 2049 थी वियो। फौतियुनि जो अंग 30 थी वियो। हाकारी केसिस जी शरह 6% रही। मीरपुर ख़ास में कोरोना जा 13 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो मजमूई अंग 3278 थी वियो। 30 मरीज़ फौत थी चुका। कंबर में कोरोना वायरस जा 25 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 322 थी वियो। दादू में कोरोना जा वधीक नव केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 206 थी वियो। दौड़ में आमरजी पुल भरिसां केरी ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 4 ॼणा फौत। फौतुनि में ज़फ़र शेख, दानियाल ऐं दानिश शेख शामिल। ठारूशा वासी नौजवान रहमान चारण हैदराबाद में रोड हादसे में फौत थी वियो। ऐं जोंगल ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में उरली जी वबा ते ज़ाब्तो न आयो। ॻोठ भाई ख़ान बुरड़ो में 7 वरनि जी नींगरी समरीन बुरड़ो उरली विघे फौत थी वई।